अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमल मुअमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून उलाइका हुमुल मुअमिनूना हक़्क़न लहुम दरजातुन इंदा रब्बिहिम व मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जद्दिदुल ईमान बिला इलाहा इल्लल्लाह वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकमलुल मुअमिनीना ईमानन अहसनुहुम खुल्क़ा वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल ईमान वल अख़लाक़ु ला यख्तलिफ़ानि इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त अहबाब दिल की मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मिय व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। मुसलमान भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे ईमान ऐं इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो आहे। उन रब जा किरोड़ा एहसान जंहिं रब करीम तव्हां असांखे क़ुरान पाक जे दीनी मजलिस में हाज़री जी सआदत नसीब फरमाई। मुसलमानो, इस्लाम ऐं कुफ्र में कहिड़ो फ़र्क़ु आहे? इस्लाम ऐं कुफ्र में इहो फ़र्क़ु आहे त मुसलमान जॾहिं फ़ौत थो थिए त उनखे गुस्ल थो अचे, कफ़न थो अचे, जनाज़ो थो पढ़िजे, जंहिंजे लाइ मग़फ़िरत दर्जात जी बुलंदी जी दुआ घुरबी आहे। उनखे इज़्ज़त एहतराम सां उन मिट्टीअ जे अंदरि रखिबो आहे। लेकिन कुफ्र अहिड़ी मनहूस शइ आहे, बेदीनी ऐं जहालत। हिंदू मज़हब जे अंदरि इंसान खे बाहि में साड़बो आहे। बाहि में इंसान खे साड़णु इहा इज़्ज़त नाहे, इहा उनजी तौहीन ऐं उनजी रुसवाई ऐं ज़िल्लत आहे।
ऐं मजूसी क़ौम जेके बाहि जी पूॼा करनि आतिश परस्त इंसान उन्हनि जे मज़हब में इंसान खे जानवर कुतनि ऐं गॾहनि जे हवाले कबो जॾहिं फ़ौत थियो त इहो जानवरनि जे हवाले थींदो लेकिन इन्हनि जे मदे मुक़ाबिल ईमान इस्लाम एॾी वॾी नेमत आहे जो तव्हां असांजे मुस्लमाननि में सुबुह शाम जनाज़ा थियनि था फ़ौतगियूं थियनि थियूं उन इंसान खे गुस्ल ईंदो कपिड़ो ईंदो जनाज़ो पढ़बो इज़त एहतराम सां उनखे मिटीअ में रखंदा हूं इहा दीन इस्लाम जी बरकत आहे तंहिंजे करे इंसानो ईमान वॾे में वॾी नेमत आहे हाणे ईमान ॿ क़िस्म आहे हिकिड़ो ईमान इस्लाम तव्हां असां में बि आहे जो मुस्लमान जी दावा था कयूं पाण खे मुस्लमान था सॾायूं ॿियो इहो ई ईमान सहाबा इकराम अल्लाह जे नेक सालिबाननि में बि आहे लेकिन उन्हनि जे ईमान तव्हां असांजे ईमान में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल ईमान बिज़्उ व सित्तून शुअबतन वल हयाउ मिनल ईमान ईमान जे सुञाण जूं 72 निशानियूं आहिनि वॾे में वॾी ईमान जी सुञाण जी निशानी हयाउ हयाउ छा खे चइबो आहे अल हयाउ मा यज़ुम शरअन व खिलकन हया उन ख़ासियत उन खूबी खे चइबो आहे जेका शरई लिहाज़ सां क़ुरान हदीस जी रूह सां इंसान खे रोके या इंसान खे फितरी तरह सां उन गुनाह ऐं बुराईअ खां रोके इन खे हया चइबो मसलन जीअं जानवरनि में नरमाद जो सिलसिलो आहे तव्हां असां इंसाननि में बि नरमाद जो सिलसिलो आहे हिकिड़ी औरतूं हिकिड़ा मर्द आहिनि पोइ जानवर ते जॾहिं जुस्ती कंदो आहे त इंसान जी अखि ॾिसंदी आहे ऐं हेॾे इंसान जॾहिं तोड़ी निकाह थो करे शरीयत उनखे हलाल हक़ ॾिनो आहे तॾहिं बि उहो मुस्लमान खुले आम जानवर वांगुरु मुलाक़ात नथो करे इनखे हया चइबो आहे त हया हिकिड़ी वॾे में वॾी नेमत आहे त इन जे करे इंसानो ईमान इनखे चइबो आहे जो इंसान में हया हुजे हाणे अल्लाह जे ऐं रसूल जी सोहबत में जेके सहाबी सगुरा आया उन्हनि में हया कामिल ऐं मुकम्मल आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत सां क़ुरान शरीफ़ जी दौलत सां ऐं महबूब मुस्तफ़ा जी निगाह ऐं तरबियत सां अहिड़ो कामिल हया हो जेको उन औरत ऐं कुआरी में बि हया नाहे जहिड़ो महबूब मुस्तफ़ा जी मुक़द्दस जमात साहबा इकराम में ईमान ऐं क़ल्ब जे करे हया ऐं पाकीदगी ज़िंदगी हुई ही त खणी उहो दौर हो पर तव्हां असां वेझे दौर में ॾिसूं हज़रत साईं हमादुल्लाह हालिजी बि नवर अल्लाह मरक़द हो उन्हनि जो फ़कीर दीन मोहम्मद साहब कलो जंहिंजो पहिरियों ताल्लुक़ हज़रत अमरोटी साईं सां हो पोइ पंहिंजे हज़रत साईं हालिजी शरीफ़ वारनि सां ताल्लुक़ थी पियो हज़रत साईं जन जी हाल हयाती में इहो फौत थी वियो फ़कीर दीन मोहम्मद कलो साहब ऐं उन जी हया जी इहा ज़िंदगी ही जो पुराणे वक़्त में माण्हू ज़मीनूं खूहनि ते आबाद थींदियूं हुयूं पोइ खूहनि ते मर्द बि अचनि त औरतूं बि अचनि वाणियुनि जूं औरतूं मायाणियूं उहे बि खूह जे हिकिड़े पासे वेठियूं लटो कपिड़ो धोइनि पोइ इहो फ़कीर दीन मोहम्मद कलो जॾहिं खूह ते अचे वायाणियूं औरतूं तोणी खूह जे ॿिए पासे खां वेठियूं हुजनि गुस्ल करनि लटो कपिड़ो धोइनि त उहे औरतूं गैर मुस्लिम पाण में चवंदियूं अलाह अदीह मुला दीनो आहे हिन जे अखियुनि में नज़र दीद कोन्हे भले हे खूह जे वट ते आयो आहे पंहिंजो बदनो भरींदो वुज़ू कंदो जेको बि पाणी इस्तेमालु कंदो लेकिन हिन जे अंदरि एॾो हयाव आहे जो हे असां धारनि औरतुनि जे मथां अखि ऐं नज़र बि न कंदो हाणे तव्हां ॾिसो इंसान असुल ईमान इहो आहे तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन नज़रु सहमुन मसमूमुन मिन सिहामिल इब्लीस शैतान जो हमलो इंसान ते ज़िना ऐं बेहयाईअ जो पहिरियां इंसान जे अखि ते हूंदो आहे
जॾहिं अखि उन धारे मर्द खे ॾिसंदी धारी औरत खे अखि ॾिसंदी त इतां उन बेहयाई ऐं बद अख़लाक़ी जी शुरूआत थींदी आहे। ऐं इंसान इस्लाम में कहिड़ी हिकमत आहे। इस्लाम इहो हुकुम कयो कुल लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा मुसलमान औरतुनि खे चओ त पंहिंजी अखि जी हिफ़ाज़त कयो। कुल लिल मोमिनात यग़ुज़्ज़ुन मिन अब्सारिहिन। मुसलमान औरतुनि खे बि चओ त उहे बि पंहिंजी अखि जी हिफ़ाज़त करनि। मर्द बि अखि महफ़ूज़ करनि त औरतूं बि अखि महफ़ूज़ करनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में बीबी मैमूना रज़ियल्लाहु अन्हा वेठी आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन उम मक्तूम ॿियो सहाबी आया आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिकाफ़ में वेठा मस्जिद नबी में त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी मैमूना ऐं पंहिंजी ॿी घरवारी खे फरमायो त तव्हां हिजाब में वेहो। त उन्हनि सहाबी मुसलमाननि जे अमड़िन महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में अर्ज़ु कयो साईं अब्दुल्लाह बिन उम मक्तूम जे अखियुनि में नज़र दीद कोन्हे, असांखे त नथो ॾिसी सघे। त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अफ़ अंतुमा अमयावान। अब्दुल्लाह त नथो ॾिसी सघे पर तव्हांजी नज़र त धारे मर्द ते पइजी थी सघे। तंहिंजे करे जीअं मर्द खे हुकुम आहे धारी औरत ते नज़र न पए, तीअं तव्हांखे बि हुकुम रब जो इहो आहे त तव्हांजी नज़र धारे मर्द ते न पए। हज़रत साईं वॾा रहमतुल्लाह अलैह उनजो हिकिड़ो फ़क़ीर हो मौलवी मोहम्मद मूसा साहिब शेख उबाड़े खां हेठि मौलवी मोहम्मद मूसा साहिब शेख। पोइ उन ॻोठड़े में अक्सर करे उहे औरतूं उन माई साहिब जूं शागिर्द उन मौलवी साहिब जी घरवारी अक्सर करे ॻोठ में मर्द औरतूं शागिर्द उन जा। पोइ उन मौलवी साहिब जी घरवारी जो ज़िक्र हज़रत साईं वॾनि रहमतुल्लाह अलैह जन खां वरितल हो। अहिड़ी पाकीज़ा बाहया औरत हुई जो जॾहिं पंहिंजे घर खां ॻोठ में वञिबो आहे हुन महले में औरतूं हिक ॿिए ॾे नियाणियूं ईंदियूं वेंदियूं आहिनि। अमड़ियूं भेनर नियाणियूं घुमंदियूं आहिनि बुरके सां। पर हीअ एॾी बाहया औरत जो जॾहिं पंहिंजे घर खां निकिरे त अखियूं बंदि करे, बुरको त हुजेसि अछो पर अखियूं बि बंदि करे। पोइ पाण सां गॾु का हिकिड़ी नंढड़ी छोकिरी साण खणंदी हुई ताकी उहा छोकिरी हिन खे हथ खां वठी हले ऐं चवंदी हुई त मुंहिंजी जीअं नज़र धारे मर्द ते मुंहिंजी नज़र न पए। तोणी बुरके में एॾो हया। जॾहिं माण्हू अल्लाह वारनि सां ताल्लुक़ रखंदो, रब जो सजदो कंदो, अल्लाह जो ज़िक्र कंदो, क़ुरान शरीफ़ पढ़ंदो त इंसान खे हया ऐं ईमान जी दौलत मिलंदी। तंहिंजे करे इंसान ईमान वॾे में वॾी नेमत आहे। ईमान जे बराबर काई नेमत नाहे। ऐं मुसलमान दुनिया जो जहान, आलम बरज़ख जो जहान, आख़िरत जो जहान जेका तव्हां असांजी अखि आख़िरत खे नथी ॾिसे लेकिन उहो जहान हिन शइ खां वधीक आहे। तव्हां असांजी अखि न अल्लाह खे ॾिसे थी, न जन्नत खे ॾिठोसीं, न जहन्नम खे ॾिठोसीं, न फ़रिश्तनि खे ॾिठोसीं। हर शइ में रब जी हिकमत आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे हज़रत इमरान बिन हुसैन रज़ियल्लाहु अन्हु। इन सहाबीअ सगोरे जे विलायत जो इहो मक़ाम हो जो इन सहाबीअ जी अखि फ़रिश्तनि खे ॾिसंदी। पोइ हिन सहाबीअ सगोरे खे का तकलीफ़ थी पई, का बीमारी थी पई। उन बीमारीअ खां पोइ हिन जी इहा कैफ़ियत थी पई जो फ़रिश्तनि खे अखि न ॾिसे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो, अर्ज़ु कया त साईं पहिरियां मुंहिंजी अखि फ़रिश्तनि खे ॾिसंदी हुई, हाणे मुंहिंजी अखि नथी ॾिसे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह साईं दुनिया में फ़रिश्तनि खे मख़फ़ी रखियो आहे। तंहिंजे करे कुझु रब साईं तोखे पंहिंजी उन हीअ फ़रिश्तनि जो अल्लाह साईं तोखे दीदार करायो। तुंहिंजी विलायत जो इहो दर्जो हो। पर तूं बि त मां मोहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती आहीं, तूं बि मुसलमान आहीं। तंहिंजे करे जीअं ॿियनि मुसलमाननि मोमिननि जी अखि फ़रिश्तनि खे नथी ॾिसी सघे, तंहिंजे करे तुंहिंजी अखि बि हाणे नथी ॾिसी सघे। ॾिसो उन सहाबीअ जे विलायत जो एॾो वॾो मक़ाम हो जो फ़रिश्तनि खे उन सहाबीअ जी अखि ॾिसे। ख़ुदि हदीस पाक में आहे हज़रत इमरान बिन हुसैन रज़ियल्लाहु अन्हु सहाबी ग़ालिबन बदर जी जंग में या उहद जी जंग में मुसलमान थी पियो आहे। त ख़ैर मुसलमानो ईमान वॾे में वॾी नेमत आहे। तंहिंजे करे इंसान रब खां ईमान घुरिजे। हाणे दुनिया जो जहान आहे, अखि दुनिया खे ॾिसे थी लेकिन दुनिया जो जहान क़ब्र जे जहान जे मुक़ाबले में घटि आहे, कुझु बि न आहे। क़ब्र जो जहान तोड़ी तव्हां असां क़ब्रिस्तान में क़ब्रूं गॾु ठाहींदा आहियूं।
जेतिरो इंसान हूंदो आहे ओतिरी उहा लहद ठाही वेंदी आहे लेकिन मुसलमानो वो जहान हिन जहान खां कई हिसाब वधीक ॾिसो तव्हां असां मुसलमान कुरान पाक में रब साईं फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन अल्लज़ीन युमिनून बिल गैब कुरान शरीफ मां हिदायत उन्हनि खे मिलंदी जंहिंजे दिलनि में खौफ़ खुदा हूंदो जंहिंजी पहिरीं निशानी मुत्तक़िन जी कहिड़ी आहे अल्लज़ीन युमिनून बिल गैब जेके अणॾिठी शयुनि ते ईमान आणनि दुनिया खां वधीक आख़िरत ते ईमान वधीक हुजे ऐं इहा शइ ईमान इंसान खे क़ुरान पाक सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत सां हासिल थींदो आहे हाणे इंसानो दुनिया में अख त हिन दुनिया खे ॾिसे थी महल माड़ी घरड़नि रुपए पैसे खे लेकिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिन बानो जॾहिं ईमान ऐं क़ल्ब सां वेंदो आहे मद्दल बसर उन जी अल्लाह साईं उहा कोठी आलम बरज़ख जी ऐं उहा जगह रब साईं घरड़ो एॾो कुशादो कंदो आहे जो इंसान जी नज़र वञी जिथे खुटे एसी ताईं उहा कोठी कुशादी हूंदी आहे हालांकि तव्हां असां तोणी अखि नथी ॾिसे पर मुसलमान उनखे चइबो आहे जेको हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते यकीन करे तंहिंजे करे असांखे पंहिंजे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते यकीन आहे अल्लाह जा रसूल पैगंबर आहिनि ईअं ई इंसानो दुनिया जो जहान आलम बरज़ख जो जहान वरी आख़िरत जे जहान में ख़सीस ऐं घटि जन्नत जी नेमत जन्नत जो घर दुनिया खां कई हिसा वधीक पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लमौज़िउ सौतिन फिल जन्नत खैरुम मिन दुनिया वमा फीहा कंहिं इंसान खे जन्नत में लकुण जेतिरी जाइ मिले दुनिया जी आयश खां वधीक तव्हां हिते ॻोठाणा माण्हू आहियो तव्हांजो घर चइनि वेसनि में अठनि वेसनि में अधु जरेब में घर हूंदो आहे ईअं हूंदो आहे पधर वॾा कोठड़ा वॾा विरांडो वॾो वरी अॻो माल ॿधल हूंदो आहे पर तव्हांजे ॻोठाणी ज़िंदगीअ में ज़मीन जी क़ीमत वैल्यू बहा एॾी वॾी न आहे पर हिते ई तव्हां वेंदव सखर में वेझो हिन शहर में शेख साहब हाणे जेका उते बाईजी चौक ते प्लाटिंग कई आहे 30 लख वेसे जा हेॾो 30 लखनि में तव्हांखे 2 एकड़ ज़मीन जा मिलनि हुते 30 लखनि में वेसो मसद वरी वञो अंदरि शहर में अंदरि अञा बाज़ार जे अंदरि त तव्हांखे हिकिड़ो दुकान 1.5 करोड़ एॾी वॾी कीमत रक़म जेको अधु वेसे जो दुकान आहे इहो जहिड़ी हीअ ज़मीन तेड़ी हूअ ज़मीन त इंसानो जॾहिं दुनिया में ज़मीननि जो एतिरो फ़र्क़ु आहे ईअं मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो इंसान जन्नत में तोखे लकुण जेतिरी जाइ मिले दुनिया जे तायुश ऐश खां वधीक त जन्नत ईअं वधीक आहे त इंसानो इहा जन्नत उन शइ सां मिलंदी जंहिंखे अक़ीदो ईमान हो हाणे सम्झो मुसलमान ऐं ईमान जो मक़सद 2 शयूं हिकु आहे अक़ीदो ऐं ईमान ॿियो आहे अमल ऐं शरीयत अक़ीदो ईमान इहो वॾो अहम आहे अल्लाह वटि क़ीमत अक़ीदे जी आहे जन्नत अक़ीदे सां मिलंदी ईमान सां मिलंदी लेकिन ईमान आहे सवली शइ जेका शइ तव्हां इंसाननि वटि सवली हुई आसान हुई अल्लाह वटि उन जी वॾी क़ीमत आहे अजीब रब आहे जेका शइ तव्हां असां इंसाननि वटि आसान हुई ऐं जेका उन मेहनत मुशक्क़त वारी न हुई लेकिन अल्लाह वटि उन जी वॾी क़ीमत आहे वरी जेका शइ तव्हां वटि वॾी क़ीमती आहे रब वटि उन जी एॾी वॾी क़ीमत न आहे मसलन ॾिसो इस्लाम में छा आहिनि 2 शयूं हिकु अक़ीदो ईमान आहे ॿियो अमल आहे हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मिफ्ताहुल जन्नत ला इलाहा इल्लल्लाह जन्नत जी कुंजी चाबी आहे ईमान ऐं कल्म हिते हिकिड़ो गैर मुस्लिम आहे काफ़िर आहे ईमान नथस अक़ीदो सही न आहे नमाज़ थो पढ़े कुरान थो पढ़े ज़िक्र थो करे दुरूद पाक थो पढ़े बैतुल्लाह में वेठो आहे मस्जिद नबी में वेठो हुजे टको बि फ़ाइदो कोन थींदो अक़ीदो हिनखे चइबो आहे भले केतिरियूं नेकियूं करे केॾियूं नमाज़ूं पढ़े केॾा ज़िक्र अज़कार करे गैर मुस्लिम भी कुरान पाक पढ़ंदा आहिनि हिंदू वाणिया भी कुरान शरीफ़ पढ़ंदा आहिनि वाणिया भी कलमो पाक पढ़ंदा आहिनि पर हिदायत जे नमूने सां न रिज़्क़ में बरकत सां रिज़्क़ में बरकत जे सां अल्लाह जो नालो पढ़ंदा आहिनि वाणिया जे तव्हां असां ज़िक्र कंदा आहियूं अल्लाह 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 ये गैर मुस्लिम वाणिया भी रब जो नालो पढ़ंदा आहिनि
पर उन्हनि में अक़ीदो ईमान न आहे जंहिंजे करे उन्हनि जूं इहे नेकियूं इहे इबादतूं इहे ज़िक्र अज़कार वध मद दुनिया ताईं फ़ाइदो थींदो जेकॾहिं गैर मुस्लिम काफ़िर नमाज़ पढ़ंदो क़ुरान शरीफ़ पढ़ंदो ज़िक्र अज़कार कंदो दुरूद शरीफ़ पढ़ंदो ख़ैर ख़ैरात कंदो अहिड़े तरीक़े सां नेकियूं कंदो त उनखे दुनिया में फ़ाइदो थींदो जो दुनिया में इज़त मिलंदसि रिज़्क़ में बरकत पवंदसि रिज़्क़ उनजो वधीक कुशादो थींदो पर आख़िरत जो ताल्लुक़ अक़ीदे ईमान सां आहे वल अस्र इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्ला लज़ीना आमनू मगर जन में ईमान हुजे तौहीद हुजे त जेकर इंसानो अक़ीदो त सवली शइ आहे ईमान छा खे चइबो आहे अल्लाह खे पंहिंजो रब करे मञणु समूरनि रसूलनि खे बरहक़ सच करे मञणु त बराबरि हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेके बि रसूल पैगंबर आया सभु बरहक़ ऐं सच आहिनि फ़रिश्तनि खे अखि नथी ॾिसे बरहक़ ऐं सच आहिनि जन्नत खे अखि नथी ॾिसे बरहक़ ऐं सचो आहे जहन्नम खे अखि नथी ॾिसे बरहक़ ऐं सचो आहे क़यामत जे ॾींहं खे अखि नथी ॾिसे बरहक़ ऐं सच आहे तक़दीर खे अखि नथी ॾिसे बरहक़ ऐं सचो आहे हिन जहान खां पोइ अॻियों आख़िरत जो जहान बराबरि सचो आहे जो क़ुरान शरीफ़ मुहम्मद मुस्तफ़ा उनखे बयानु कयो आहे तंहिंजे करे अक़ीदो इनखे चइबो आहे जंहिं शइ खे क़ुरान पाक में रब साईं बयानु फ़रमायो चाहे तव्हां असांजो अकुल दिमाग़ उनखे नथो सम्झे लेकिन उनखे सच उनखे मञणु इनखे अक़ीदो चइबो हाणे इन में का तकलीफ़ त कोन्हे हिकिड़ो माण्हू अक़ीदो थो रखे मां अल्लाह खे पंहिंजो रब करे मञा थो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रसूल सचो ख़ातमुन नबीयुनि करे मञा थो फ़रिश्ता बि बरहक़ आहिनि रसूल बि बरहक़ आहिनि आसमानी रब जे तरफ़ां जेके किताब आया बरहक़ ऐं सच आहिनि जन्नत जहन्नम बराबरि बरहक़ ऐं सचो आहे क़यामत जो ॾींहुं बराबरि सचो आहे कि हिसाब किताब बराबरि आहे इनखे अक़ीदो चइबो हाणे इहा शइ रखण में का ॾुखी त कोन्हे अक़ीदो सवली शइ लेकिन इन जी क़ीमत छा आहे इन जी क़ीमत आहे जन्नत अचो इंसान हो अमल गौरो आहे अमल ॾुखियो आहे मसलन तव्हां असां मुस्लमान थियासीं कलमो पढ़ीसीं निमाज़ जो हुकुम आहे हाणे निमाज़ हमेशह पढ़ो क़ुरान पाक जो रोज़ दौर कयो अल्लाह जो ज़िक्र हमेशह कयो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत ते हमेशह हलो इहो अमल आहे अमल जी क़ीमत छा आहे अमल जी क़ीमत इहा आहे तव्हांखे जन्नत में नेमतूं मिलंदियूं तव्हांखे नहरूं मिलंदियूं तव्हांखे घर मिलंदा तव्हांखे हूरा मिलंदियूं तव्हांखे रब जे तरफ़ां नेमतूं मिलंदियूं असुल जेका जन्नत मिलंदी ईमान क़ल्मे तौहीद जे करे जन्नत जे अंदरि नेमतूं आसाइशूं आहिनि नेक अमलनि जे करे हाणे इंसान ॾिसो अक़ीदो जेको आसान हो रब वटि उनजी वॾी क़ीमत हुई अमल जेको ॾुखियो हो रब वटि उनजी एॾी क़ीमत न आहे अल्लाह से उन अमल जे करे तव्हां असांखे जन्नत जूं नेमतूं थो ॾे तंहिंजे करे इंसानो तव्हां असां में ॿ शयूं लाज़मी आहिनि हिकु अक़ीदो ॿियो अमल अल्लाह साईं जंहिं शइ खे बयानु कयो उनखे ईमान आणियो इनखे अक़ीदो चइबो अमल इनखे चइबो आहे रब साईं क़ुरान पाक में जंहिं शइ जो हुकुम कयो नमाज़ जो हुकुम रोज़े जो हुकुम पर्दे जो हुकुम पाकाईअ जो हुकुम हलाल खाइण जो हुकुम निकाह जो हुकुम पाण में मामलात में अदल इंसाफ़ सां हलण जो हुकुम इनखे अमल चइबो आहे अल्लाह से इस्लाम में जेके अहकाम रखिया आहिनि अहकाम आहिनि दीन ईमान छा आहे मुसलमानो ईमान इनखे चइबो आहे जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तख़ल्लक़ू बि अख़लाक़िल्लाह इंसानो पंहिंजे अंदरि रब जूं खूबियूं आणियो ॿी हदीस पाक में आहे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह ख़लक़ल इंसान व जअल अला सूरतिही रब साईं इंसान खे वजूद ॾिनो पैदा फरमायो लेकिन रब इंसान खे पंहिंजी सूरत ॾिनी आहे यानी रब जी सूरत यानी जीअं रब जा मुहांडरा आहिनि ईअं इंसान खे मुहांडरा आहिनि इहो मक़सदु न आहे वो तो अल्लाह से कुरान पाक में बयान कयो लैस कमिस्लिही शैउन रब जे बराबर त का भी शय कोन्हे लेकिन जिया रब जी ज़ात में रहम आ इंसान में भी रहम जिया अल्लाह से मखलूक के दे तो इंसान भी दे तो जिया रब जी ज़ात में प्यार मोहब्बत है इंसान में भी प्यार मोहब्बत है जिया रब साईं माफ़ तो करे इंसान के भी अल्लाह से इहा खूबी दे तो माफ़ करण जी तंहिंजे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तख़ल्लक़ू बि अख़लाक़िल्लाह जेके अवां जे ख़ालिक ऐं रब जूं खूबियूं आहिनि पंहिंजे अंदरि उहे खूबियूं
त इंसान पंहिंजे अंदरि उहे ख़ूबियूं आणे त मुस्लमान भाइरो ईमान वॾी शइ आहे हाणे ईमान में अख़लाक वॾी शइ आहे मुस्लमानो थोरो सम्झो तव्हां असां ॻोठाणा माण्हू निमाज़ जी तव्हां असां वटि अहमियत आहे रोज़े जी अहमियत आहे हज जी अहमियत आहे उम्रे जी अहमियत आहे ज़िक्र जी अहमियत आहे खैर खैरात जी अहमियत आहे दुरूद पाक जी अहमियत आहे लेकिन मुआशरती ज़िंदगी ॾुखी हूंदी आहे मसलन ॻोठाणा माण्हू कंहिं शइ ते पाण में अणबणत थी पई जहिड़ो थी पियो आहे हो बि बंदूक खणंदो हो बि बंदूक खणंदो हो बि हथियार खणंदो हो बि हथियार खणंदो तव्हांजा क़ौमी जहिड़ा कोई इस्लाम कुफर जी जंग त कोन्हे इहा त जहालत आहे बेदीनी आहे इन खां अल्लाह ऐं उन जे रसूल सख़्ती सां मनो कयो अल क़ातिल वल मक़तूल किलाहुमा फिन्नार हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको असबियत क़ौमियत जे बुनियाद ते मुस्लमान कंहिंखे मारे थो या जेको मक़तूल उन जी बि तमन्ना ही मां बि मारियां महबूब मुस्तफ़ा फरमायो ॿई जहन्नम में छा बचो इंसान जो तंहिंजे करे इंसान हो ईमान वॾी शइ आहे हाणे जेकॾहिं मेड़ में तव्हां वटि आलिम सॻोरा ईंदा बुज़ुर्ग ईंदा चार मुअज़्ज़िज़ माण्हू ईंदा आहिनि उनखे बिरादरी असुल अहमियत न ॾींदी आहे इहा वॾी नहूसत आहे आलिमनि जो क़दुरु तव्हां वटि न आहे हा सरदार आयो वॾेरो आयो चौधरी आयो पुलिस जो माण्हू आहे SP आहे MNA MP आहे उनजी अहमियत आहे लेकिन आलिम दीन जी अहमियत न आहे हालांकि मुस्लमानो आलिम जो केॾो वॾो शान आहे हदीस पाक आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आलिम सॻोरो नेक साले बानो कंहिं कब्रिस्तान मां गुज़र कंदो आहे सिर्फ़ उतां गुज़र करे उनजे मथां फातिह को उनजे मथां कुल बि न पढ़े दुआ बि न घुरे सिर्फ़ उतां आलिम सॻोरो नेक साले बानो गुज़र कंदो आहे कब्रिस्तान तां 500 साल कब्रिस्तान वारनि तो अज़ाब अल्लाह सां टारे छॾे उन आलिम जो एॾो वॾो शान तव्हां असांजे मुआशिरे में आलिम दीन जी अहमियत पुछा जी मुसलमानी आहे हालांकि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अकमलुल मोमिनीन ईमानन अहसनुहुम खुल्का मुसलमाननि में भलो मुसलमान उहो आहे जंहिंजा अख़लाक भला हुजनि अख़लाक हुजे सहाबा इकराम अर्ज़ कयो मा मिन शैइन अस्कल फिल मीज़ान यौमल क़ियामह बादल ईमान अल्लाह जा रसूल ईमान कलमे खां पोइ क़यामत जे ॾींहुं रब वटि कहिड़ी शइ क़ीमती हूंदी जो रब सां ई ख़ुशि थिए महबूब मुस्तफ़ा फरमायो अय्युहुम अहसनु ख़ुल्क़ा जंहिं इंसान जा अख़लाक भला हुजनि जंहिंजो अख़लाक सुहिणो हुजे हाणे अख़लाक छा खे चइबो आहे अख़लाक इनखे चइबो आहे इंसान में हया अदब हुजे हया हुजेसि पाड़े जो हया वॾे जो हया अहिड़े तरीक़े सां अख़लाक इनखे चइबो आहे इंसान में तवाज़ो ऐं निवड़त हुजे तकबुर गुरूर न हुजे गुरूर छा खे चइबो आहे तकबुर छा खे चइबो आहे इंसान पाण खे अछो उजरो रखणु पाकाई सफ़ाई सां रखणु इहो तकबुर न आहे बल्कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल किब्रु बतरुल हक़ व गिनतुन नास तकबुर इहो आहे हक़ जो मुक़ाबिलो करणु माण्हुनि खे हक़ीर सम्झो तव्हांजे ॻोठ में ॿ मुस्लमान आहिनि हाणे हिकिड़े माण्हू ॿिए जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे हिकिड़े माण्हू ॿिए जी ज़मीन ते ज़ुल्म सां कीअं बि करे उनजी ज़मीन ते हिन ज़्यादती करे उनजी ज़मीन ते हिन ज़ुल्म ज़्यादती सां उनखे हासिल कयो हाणे सम्झूं बि अथा त ज़्यादती हिन जी आहे पोइ बि उन मज़लूम जो साथ न ॾियणु ज़ालिम जो साथ ॾियणु इहो तकबुर जी अलामत ऐं तव्हां असां वटि ईअं हूंदो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनसुर अखाका ज़ालिमन औ मज़लूमा इंसान पंहिंजे मज़लूम जी बि तूं मदद कर ज़ालिम जी बि मदद कर सहाबा इकराम अर्ज़ कई मज़लूम जी मदद त सम्झ में अचे थी ज़ालिम जी मदद छा आहे फरमायो ज़ालिम जी मदद इहा आहे त उनखे हथ खां वठी झलेसि त तूं ज़ुल्म न कर तूं ज़ुल्म न कर हिकिड़ो माण्हू कंहिंखे नाहक मारे थो बंदूक खणी बीठो आहे उनजी ज़मीन ते कब्ज़ो आहे उनजे बचनि खे ईज़ा वे थो उनजे माल खे ईज़ा आहे थो हाणे असां वेठा रांदि तमाशो ॾिसूं न दा असांजो त कुझु बि न वञे न हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुस्लमानो ईमान इनखे चइबो आहे इस्लाम इनखे चइबो आहे तव्हां मज़लूम जा साथारी थियो पर जेको ज़ुल्म करे थो उन ज़ालिम खे उन ज़ुल्म खां रोकियोसि उनखे ज़ुल्म खां रोकियो
तंहिंजे करे तव्हां असांजा हज़रत साईं हाफ़िज़ महमूद असद साहब रहमतुल्लाह अलैहि हाले शरीफ़ उन जी ख़िदमत में हिकिड़ो फ़क़ीर आयो कंहिं इलाइक़े जो शख़्स आयो हिकिड़ो जमायती उनखे कंहिं माण्हू मोकिलियो हाणे हज़रत साईं जन खे चएसि दुआ घुरो त फ़िलाणो माण्हू असांजो जेल में अंदरि आहे हज़रत साईं जन पुछियुसि पुट छाजे करे चएसि को माण्हू उते को मरी पियो आहे जंहिंजे करे असांजो माण्हू उन नाहको ज़ुल्म सां ईअं असांजो माण्हू मुलविस न आहे उन्हनि ॿधियो आहे उन कचहरी में हिकिड़ो आलिम सॻोरो नेक साले बानो वेठो हो जेको हिन खां दीनदार हो नेक साले हो उन हज़रत साईं हाफ़िज़ महमूद असद साहब जी ख़िदमत में अर्ज़ु कयो न साईं इहो शख़्स वाक़ई इन जो मारींदड़ आहे इहो हक़ी आहे नाहको न आहे जंहिंजे लाइ तव्हां खां दुआ थो घुराए न इहो हक़ी माण्हू आहे इहो मज़लूम न आहे ज़ालिम आहे इहो त पहिरियों हज़रत साईं हाफ़िज़ साहब जन दुआ बि हथड़ा बि खया जॾहिं उन नेक साले बाने इहा गवाही ॾिनी हज़रत साईं जन हथड़ा हेठि कया फरमायूं न अहिड़े बदबख़्त इंसान खां दुआ न घुर हाणे ॾिसो त ॾिसो तव्हां असांजे उन्हनि अल्लाह जे नेक साले बाननि जी इहा नसीहत आहे इंसाननि खे त इंसानो ज़ालिम जा तव्हां साथारी न थियो तंहिंजे करे इंसानो पंहिंजे अंदरि इंसान अख़लाक आणे अख़लाक इनखे चइबो आहे तवाज़ु ऐं निवड़त ऐं अल्लाह से नबियनि सॻोरनि में सहाबियुनि सॻोरनि में प्यारनि बाननि में रब साईं तवाज़ु निवड़त रखी आहे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु कॾहिं थी गुज़रिया आहिनि हज़रत उमर साईं तव्हां असां मुस्लमाननि जूं जेके रियासतूं आहिनि मुल्क आहिनि इहे सभु मुल्क उहे अथव जेके हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे ख़िलाफ़त में फ़तह थिया हज़रत उमर साईं जी ख़िलाफ़त में फ़तह थिया आहिनि तव्हां असांजी एॾी उहा न आहे महिनतूं तव्हां असां त ठहियल शइ ते अची बीठा आहियूं न लेकिन असुल इख़लास उन्हनि सहाबियुनि सॻोरनि जो आहे जो हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबीअ जे इख़लास जे करे अॼु बि उहे मुल्क मुस्लमाननि जा मुल्क सजनि ही जुदारी शइ आहे त तव्हां असांजा हुक्मरान बिगड़जी चुका आहिनि हुक्मरान बिगड़जी चुका आहिनि तव्हां ॾिसो ताज़ो पाकिस्तान जे अंदरि हे असांजो चीफ जस्टिस आहे जेको अदालत में वञी वेठो आहे इस्लामाबाद में सुप्रीम कोर्ट में हाणे उहा मस्जिद शरीफ़ हिकिड़ी जेका उन मस्जिद शरीफ़ जे लाइ बसि फ़ैसिलो ॾिने त 8 ॾींहंनि में तव्हां अलाह जे घर खे ड्रायो अड़े अबा तूं फ़ैसिले थो करें तुंहिंजे लाइ अमानत है जॾहिं उनखे तुंहिंजे आॾो दरख़्वास्त अचे थी त मस्जिद शरीफ़ आहे तूं टीवी ते सॼिनि टीवियुनि ते इहो हले थो त मस्जिद आहे लिखियल बि मदीना मस्जिद आहे ऐं नालो बि मस्जिद शरीफ़ आहे कुझु अकुल खां बि त कमु वठ मुसलमानो अहिड़ो हाल थी वियो आहे ॼण तव्हां असां अंग्रेज़नि जा ग़ुलाम अंग्रेज़नि जा ग़ुलाम तंहिंजे करे पाकिस्तान जे अंदरि 3 उहिदा अमेरिका सिलेक्ट कंदो आहे अमेरिका तव्हांजी पाकिस्तान जो चीफ जेको आहे ऑफ आर्मी पूरी जेको फ़ौज जे मथां हूंदो आहे अमेरिका जंहिंजो नालो ॾींदो आहे पोइ उहो मुल्क जो तव्हां असांजो चीफ ऑफ आर्मी थींदो आहे मुल्क जो सदर उहो थींदो आहे जंहिंखे अमेरिका सिलेक्ट कंदो आहे चीफ जस्टिस जेको तव्हां असांजो जज बणिबो आहे जॾहिं अमेरिका उनखे सिलेक्ट कंदो आहे तॾहिं उहो तव्हां असां मुस्लमाननि पाकिस्तान जे 22 करोड़ मुस्लमाननि ते उहो साईं अची इंसाफ़ जे अदालत ते अची वेठो पोइ इन्हनि खां ॿ खां ॿेर न आहिनि घुरणा त ॿियो छा आहे हाणे थोड़ो ॾिसो मौलाना असाद महमूद साहब मौलाना फज़ल रहमान साहब जे साहिबजादे क़ौमी असेंबलीअ में वज़ाहत सां स्पीकर खे ऐवान में चयो त बाबा तव्हां जे इस्लामाबाद में तूं हितां निकिरो हिन क़ौमी असेंबली खां मां तव्हांखे वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ॾेखारियां जेके सरकारी प्लाटनि में ठहियल आहिनि उते चीफ जस्टिस को क़दम नथो खणे लेकिन हिनखे गैरत अल्लाह जे घर खे ड्राइण ते अचे अल्लाह जे घर जी एतिरी बि अहमियत न आहे हालांकि शरान चाहे जॾहिं पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह ते ठहियो आहे ही मुल्क इस्लामी आहे हितों जो आईन इस्लामी आहे क़ुरान हदीस जे मुआफ़िक़ आहे त उसूलन जॾहिं हिते मुस्लमान रहनि था त उन रियासत जो बंदोबस्तु करणो आहे उहा हुकूमत उहा रियासत उन्हनि मुस्लमाननि खे मस्जिद शरीफ़ ठाराए ॾे फ़र्ज़ इन्हनि जो आहे जेके ऐवान असेंबली में वेठा आहिनि जेके हिन मुल्क जा हुक्मरान आहिनि जॾहिं तव्हां उन पंहिंजे अदला में सरकारी अमलाक ते कॉलेजूं तव्हां ठाहींदो यूनिवर्सिटी ठाहींदा तफ़रीह गांव ठाहींदा स्टेडियमूं ठाहींदा अहिड़े नमूने सां ॿियूं अजायूं शयूं गुल ऐं जेको आहिनि पंहिंजा बाग़ीचा ठाहींदा लेकिन कॾहिं तव्हां ॾिठो आहे त कंहिं मस्जिद शरीफ़ जो बि बुनियादु रखनि इन्हनि में एतिरी बि उमेद न आहे जो अल्लाह जे घर जो बुनियादु रखनि उहे मुसलमान जन के अल्लाह से चंद सादतूं ॾिनियूं आहिनि रुपयो पैसो गॾे तव्हांजे सागिन जे शहर में कहिड़ी मस्जिद शरीफ़ आहे जेका ख़ुर्शीद शाह ठाराई आहे
केड़ी मस्जिद है कहीं पीपल्स पार्टी वाले ठाराई है मां तव्हांखे दावा सां चवां थो ठारे हिकिड़ी ॾेखारियो मंदर खे ठाहींदा ऐं हालांकि सूबे सिंध जे मथां जेको मंदरनि जो इदारो आहे उन जे मथां हिकिड़ो ऑफिसर आहे मूंसां ख़ुदि मिलियो मूंखे चवे पियो साईं मुफ्ती साहब पहिरियों त असांखे ख़बर न हुई त को असां गुलाम हूं पर मौलाना फजल रहमान जेके उलमा था ॻाल्हियूं करनि बराबरि सचो आहे चए असांजे पाकिस्तान में जेको अक़लियती बिरादरी जो इदारो आहे उन इदारे जो मां सूबे सिंध जे मथां आहे जेकॾहिं मिसाल काथे बि मंदर आहे वाणियुनि जो ऐं वाणियुनि उतो दरख़्वास्त ॾिनी असांजे मंदर खे 50 लख खन मिले 1 करोड़ मिले त मां ओड़ी महिल बिल पास कंदुमि मूंखे ताक़त नाहे त मां उहो बिल पास न कयां चए पियो साईं दुख जी ॻाल्हि इहा आहे असांजो मुल्क इस्लामी आहे लेकिन मस्जिद शरीफ़ जो फंड न आहे मंदर न आहे बुराइनि खां फंड आहे मुसलमानो कहिड़ो हाल आहे तव्हां असांजो रब काबा जो कसम जमीयत उलमा इस्लाम जो अॼु वजूद तव्हां असांजे लाइ नेमत आहे इहा उलमा जी जमात आहे जंहिंजे करे अल्लाह से तव्हां असांजी ॾाढी पटके दीन मसाजिद मदारिस जी हिफ़ाज़त कई आहे जे अॼु जमीयत उलमा इस्लाम न हुजे हा त पोइ जीअं तबलीगी जमात हुननि कीअं हो कई आहे सख़्ती कई आहे सऊदी वारा हाणे ॾिसो इस्लाम जो मरकज़ आहे लेकिन अहिड़ा अरब शगोरा बादशाह बुराई ऐं शराब में त उनजी अहमियत आहे लेकिन दीन जी उन्हनि वटि का ख़बर ई कोन्हे हुजे आलिमनि बुज़ुर्गनि सां निस्बत रब्त त उन्हनि खे दीन जो बि को अहसास थिए त इन जे करे मुसलमानो हिते तव्हां असांजे मथां हुक्मरान अहिड़ा सेक्युलर लिबरल अचनि था जंहिंखे शक्ल शबाहत इस्लामी हूंदी आहे इहो इमरान ॾिसो मलऊन इहा के नबद वैया के नस्तई इहा के नबद वैया के नस्तई कीअं क़ौमी पाकिस्तान सां धोखो कयई जो अॼु पाकिस्तान जे अंदरि तव्हां असांजो मज़हब बि महफ़ूज़ न आहे अक़ीदा ख़त्म नबूअत जे ख़िलाफ़ साज़िशूं पियूं थियनि कॾहिं उहे कादियाननि सिखनि खे प्लाट पिया मिलनि गुरुद्वारनि जा इफ़्तिताह करे थो वज़ीर आज़म लेकिन उन मलून खे मस्जिद शरीफ़ जे तक़दुस खां ज़ुबान ई न आहे उन जे वात में लेकिन उहे उलमा था उथनि तव्हां ॾिसो दीनदार आम मुसलमान रैयत उथे थी तंहिंजे करे मुसलमान ईमान सिर्फ़ इनखे न चइबो आहे त सिर्फ़ असां मुसलमान हुजूं बसि नमाज़ पढ़ूं क़ुरान पढ़ूं ज़िक्र कयूं जे ईअं हुजे हा त पोइ अल्लाह से क़ुरान पाक जे सूरत आल इमरान में छो रब साईं नबियनि खां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जो वाइदो ईअं वठे हा व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकम सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिकुन लिमा माअकुम ला तुमिनुन बिही व ला तंसुरुन अल्लाह से फरमायो नबियन जी जमात रूह रसूलन जा रूह मां रब सां वाइदो कयो तव्हांखे मां रब नबूवत शरीयत ॾियां थो लेकिन हिकिड़ो रसूल ईंदो मुहम्मद मुस्तफ़ा ला तुमिनुन बिही उन रसूल ते अव्हां ईमान आणींदव कलबो पढ़ंदव वल तंसुरुन उन नबी मुहम्मद मुस्तफ़ा जे दीन जी हिफ़ाज़त पहरेदारी चौकीदारी बि तव्हांखे करणी आहे खुद कुरान पाक जो हुकुम आहे मां कंहिं बुज़ुर्ग मौलवी जी ॻाल्हि त नथो कयां मुसलमान हूं सभिनी जो कुरान पाक ते एतमाद आहे असां वरी ईमान जो हिस्सो सम्झो छड़ो नमाज़ पढ़ूं छड़ो ज़िक्र कयूं छड़ो कुरान पढ़ूं छड़ो मदरसे में वेठा हुजूं मस्जिद में अल्लाह अल्लाह कयूं पोइ जे ईअं हुयो ईमान अहिड़ी शइ आहे त पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो फरमायो हदीस पाक में त बनी इसराइल क़ौम में हिकिड़े ॻोठ जे मथां रब साईं हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फ़रिश्ते खे मोकिलियो त वञ इन ॻोठ खे मथे ऊंधो करे हेठि उछलाए इन ॻोठ खे ऊंधो करे उछलाए बनी इसराइल क़ौम में ॻोठड़ो हज़रत जिब्रील फ़रिश्तो वञे थो हदीस पाक में आहे हाणे रब जी बारगाह में आयो रब साईं इन ॻोठ में हिकिड़ो अहिड़ो नेक निमाज़ी माण्हू आहे जंहिं 40 साल तुंहिंजी इबादत कई आहे हिकिड़ी घड़ी बि तो रब जी नाफ़रमानी न कई अथई अहिड़ो प्यारो माण्हू 40 साल इबादत में गुज़ारी अथई हिकिड़ी घड़ी बि गुनाह ऐं नाफ़रमानी न कई अथई रब साईं इन ॻोठ में कीअं थो अज़ाब अचे इन जे करे त रहम थिए त रब जे तरफ़ां जवाबु आयो जिब्रील इन ॻोठ ते अज़ाब ओ इन दीनदार जे करे अचे त हज़रत जिब्रील रब खे अर्ज़ु कयो रब साईं ईअं छो हे त दीनदार आहे ॿिया सभु गुनाहगार आहिनि रब साईं फरमायो हे पाण त नेक निमाज़ी थियो पाण त दीनदार थियो लेकिन हिन जे भिक सां गुनाह ऐं बुराई थींदो हो उन गुनाह खां छो न झलियईं छो न रोकियईं तंहिंजे करे इन हिकिड़े शख़्स जे करे ॻोठ ते अज़ाब थियो मुसलमानो दीन खे सम्झो इहा यहूदी लाबी जी साज़िश आहे
तो बस असा मुसलमान छड़ो नमाज में कुरान में जिक्र में हुजूं बाकी दीन के खिलाफ अकीदा खत्म नबूवत के खिलाफ नामूस रिसालत के खिलाफ मसाजिद के खिलाफ मदारस के खिलाफ कुरान के खिलाफ के साजिशूं थियन थियूं तो मुसलमान खामोश थी वेहे न जे जह मुसलमान जो इहो नजरियो हुजे एड़े मुसलमान जे मुसलमानी ते लख बार लानत हुजे जो मुसलमानी इनके तो समझे तो मुझो कमा नमाज मुझो कमा जिक्र कर मुझो कमा अल्लाह अल्लाह करण हेडो अल्लाह जो घर शहीद थे हेडा मस्जिद शरीफ की बेहुरमती थे लेकिन हे मुसलमान खामोश हुजे न मुसलमानो क़यामत जे ॾींहुं रब रसूल के केड़ो मोह ॾेखारी तवा असांजा मुर्शिद मुरब्बी हजरत अमरोटी रहमतुल्लाह अलैह अंग्रेज हुकूमत अंग्रेज जी लेकिन ताज महमूद अमरोटी उन अंग्रेज सां मुकाबलो करे अल्लाह जे घर जी हिफाजत करे थो तंहिंजे करे तव्हां असां उन्हनि जी रूहानी औलाद तमा असांजा मुर्शिद मुरब्बी हजरत हमादुल्लाह हालिजी रहमतुल्लाह अलैह अयूब मुल्क जो सदर उलमा के खिलाफ गिरफ्तारी जा हुक्मनामो जारी करे तो अफसर हजरत हालिजी की खिदमत में अचन था हजरत सा अकीदत मोहब्बत चयो साईं अयूब की सख्ती कुछ दिहाड़ा हालिजी शरीफ का हलिया वनो तहां झंग में रूपोश थी वनो माहौल सही थींदो पो अची मस्जिद शरीफ में वेहो हजरत हमादुल्लाह हालिजी भी जन उन्हनि पंहिंजे मुरीदन अफसरन के फरमायो त मां अयूब कुत्ते जे करे अल्लाह जे घर के वैरान कया हमादुल्लाह छा रब के जवाब दींदो तंहिंजे करे हिते रब जे घर के आबाद करणो आ अयूब अल्लाह जे घर खां वधीक कोन्हे इन अयूब कुत्ते के ताकत कोन्हे जो हमादुल्लाह जे वार के भी तकलीफ नारे तकबीर नारे तकबीर हज़रत सैयद ताज महमूद अमरोटी हज़रत सैयद हमादुल्लाह हालिजी तो मुसलमानो तमा असा जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन हजरत अमरोटी जी रूहानी औलाद हो हजरत हालिजी जी रूहानी औलाद हो इन असलाफ ए बुजुर्गान दीन जी रूहानी औलाद हो अज अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं इहो तमा असा के दीनी जज्बो सिंध जे नौजवान उन्ही सिंध जे जमात जे जिम्मेदार हजरत मौलाना राशिद महमूद सूमरे में अल्लाह से खूबी खसरत जै चीफ जस्टिस के खुलेआम चैलेंज कई तो खबरदार चीफ जस्टिस साहब मस्जिद शरीफ लावारिस ना है अल्लाह जो घर लावारिस कुर्बान वना राशिद महमूद साहब तो लफ्जन के मथा जो तू मुल्क जे चीफ जस्टिस जे उन्ही के बबांगे दुहल ये लफ्ज हक जा चवण या ईमान जी अलामत आ अल्लाह से ईमान में या शे रखी ईमान में या शे रखी बुखारी शरीफ में हदीस पाक आ रूम जो बादशाह हो हिरकल ईसाई उते आयो अबू सुफियान अना मुसलमान न हो फतह मके खां पहिरियां उन जो वाक़ियो आ त पो वो रूमी ईसाई बादशाह पुछे पियो अबू सुफियान खां भला दे खबर तहां जे मके में जेके मानू मुसलमान थिया आहिनि मोहम्मद मुस्तफा ते ईमान कलमो था पढ़न हल इर्तद अन दीन ही तव्हां काफर उन ते सख्तियों भी तव्हां उन जे मथा जुल्म ज्यादती भी थींदो आ चा बराबर जुल्म ज्यादती थींदो आ मुसलमान के अजियतू तकलीफ भी ॾियूं था चे भला को मुसलमान दीन खां पोइ ते हटे भी अथो जो वो तौबा करे त मां बाबा कलमो न पढ़ंदुमि ईमान में एडी सख्ती आ ईमान जे करे तकलीफूं अचनि थियूं त उन अबू सुफियान चयो न को भी मुर्तद नथो थे ईमान कलमे ते मुसलमान मजबूत हन त रूम जो बादशाह ईसाई अबू सुफियान के तो चवे अबू सुफियान के तो चए फइन्नहु बशाशतल कुलूब चे अबू सुफियान ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जने हिकड़ो इंसान अकीदत ए मोहब्बत सा पढ़दो आ उन ईमान में एतरी रूहानी कुवत हुंदी आ जो मुसलमान जी दिल जे रगुन में कलमो एड़ो मजबूत थींदो आ जो दुनिया जी का भी कुवत है ताकत उन ईमान के उन खां नथी कमजोर करे सके तंहिंजे करे मुसलमान पंहिंजी जान जो नजरानो शहादत बर्दाश्त कंदो लेकिन मुसलमान अल्लाह रसूल जी मोहब्बत में कदे भी कमजोर न थी तंहिंजे करे अल्लाह से इंशाअल्लाह जमात के अल्लाह से बड़ी कुवत ॾिनी आहे इंशाअल्लाह उम्मीद है असां के रब में चीफ जस्टिस पंहिंजो ईमान के जेकॾहिं बचाइणो अथसि ऐं हिकिड़े मुल्क इस्लामी जो जेकॾहिं आदिल आहे त ख़ौफ़ खुदा जे करे ऐं उन मस्जिद शरीफ जे लाइ नज़रसानी कंदो ऐं पंहिंजे फ़ैसिले के वापसि वठंदो जंहिं मुल्क जे अंदरि मुसलमान रहनि इलाक़े में खिते में ऐं उहा सरकार उन्हनि खे मस्जिद न ठाहे ॾे मुसलमान पंहिंजे रुपए पैसे ते उन मस्जिद शरीफ के ठाहियो आहे ज़रूरत जे बुनियाद ते इहा शरान मस्जिद आहे शरान मस्जिद आहे शरान मस्जिद आहे या मस्जिद शरीफ आ तू हेड़ो सारो चीफ जस्टिस आहे कम से कम तू मुफ्तियान इकराम उलमा इकराम का फतवा तो वठे
न फतवा वठण न हक़ीक़त खां वाक़ुफ़ थियण ईअं बस जेको ज़ुबान में अचे चई ॾियण इनखे इंसाफ़ अदालत न चइबो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अबू दाऊद शरीफ़ हदीस जो किताब आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसाफ़ कंदड़ टे इंसान आहिनि। हिकिड़ो उहो इंसान आहे सम्झे थो हिन जो हक़ आहे ऐं हिन ज़्यादती कई आहे, हक़दार खे हक़ ॾे थो ऐं उन हीअ ज़ालिम खां उनखे हक़ वठी थो ॾे ऐं ज़ालिम जो तरफ़दारी नथो करे। मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो इहो इंसाफ़ कंदड़ जन्नती आहे। लेकिन ॿ फरमायूं जहन्नमी आहिनि। कहिड़ा? हिकिड़ो उहो इंसान आहे सम्झे बि अथो हिन जो हक़ आहे, पोइ बि उन जे ख़िलाफ़ फ़ैसिलो थो ॾे, तॾहिं बि ज़ालिम जो उहो जेको आहे हक़ यानी उन जो ख़्यालु थो रखे, मज़लूम खे हक़ नथो वठी ॾे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं इंसान अहिड़ो फ़ैसिलो कयो रुपए ऐं लालच ऐं दुनिया में, फरमायो इहो जहन्नमी इंसान, जहन्नमी इंसान आहे। फ़ैसिलो का मज़ाक़त कोन्हे। टियों हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो इंसान आहे जेको फ़ैसिलो थो करे लेकिन हुनखे ख़बर कोन्हे त हक़ छा आहे ना हक़ छा आहे, हक़ छा आहे ना हक़ छा आहे। हाणे इन इंसान जो फरीज़ो हो जंहिं वटि फ़ैसिलो आयो आहे, अमानत है, इहो सरदार, इहो वॾेरो, इहो बिरादरी जो मुअज़्ज़िज़, इहो जज साहब फरीज़ो हो आलिमन मुफ़्तिन जे तरफ़ रुजू करे आहे। फसालू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून। अल्लाह से कुरान पाक में फरमायो आहे जंहिं मसइले जी तव्हांखे ख़बर नाहे उलमा इकराम उन्हनि मुफ़्तियान इकराम जी तरफ़ रुजू कयो। हाणे उन्हनि जे तरफ़ रुजू बि न कयई, उन्हनि खां मसइलो बि न पुछई, पंहिंजे अक़ुल ते फ़ैसिलो ॾे थो। मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो इहो इंसान जहन्नमी आहे, इहो इंसान जहन्नमी आहे, इहो इंसान जहन्नमी आहे। तंहिंजे करे ख़बरदार पंहिंजो ख़ौफ़ ख़ुदा रखनि, अल्लाह वटि पेशी थींदी। अल्लाह साईं तव्हां असांखे मसाजिद जो मुहाफ़िज़ बणाए, अक़ीदा ख़त्म नबूवत जो मुहाफ़िज़ बणाए। अल्लाह साईं तव्हां असांखे अहिड़नि ज़ालिमनि ऐं जाबरनि खां निजात अता फरमाए, हिन मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमाए ऐं जमियत उलमा इस्लाम सां तादम हयात अल्लाह साईं तव्हां असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब साईं इन जमात जे दिन दुगनी रात चुगनी अता फरमाए। जन नौजवाननि क़ुरान पाक जो जलसो रखियो आहे, अल्लाह से उनजे मेहनतुनि खे क़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह या रहमान या रहीम या हय्यु या क़य्यूम।